अस्सलाम वालेकुम। मैं मुंसिदिक मिठू बाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डपु ऐं जुंज। डपु जानी माली नुक़सान घाटो थियण, शराब भउ ख़ौफ़, जुंज जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई उमेद जुंज सिराब। पान नंबर 77। उन फ़िरिश्ते जे हथ में बाहि जो ताज़ानियो हुयो जो बि हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जे हुकुम जी तमील कोन कंदो हो त उहो फ़िरिश्तो उनखे इहो ताज़ियानियूं हणंदो हुयो त उहो जिन सड़ी वेंदो हुयो। वॾियूं वॾियूं इमारतूं अहिड़ा मिसल हौज़ जा वॾा वॾा प्याला ठाहिया ऐं वॾियूं वॾियूं देगियूं बणायूं। अहिड़ीअ तरह सां ज़मीन में खोड़ींदियूं हुयूं जो माण्हू उन्हनि खे लोॾे बि कोन सघंदा हुया। ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जो इम्तिहान वरितो ऐं कुर्सीअ ते हिकु जिस्म रखियो त उन अल्लाह रब्बुल आलमीन जे बरगाह में तौबा कई। ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम दुआ घुरी, ए पालण वारा, मूंखे बख़्श कर, मूंखे अहिड़ी बादशाही अहिड़ो मुल्क अता कर जो पोइ ॿिए कंहिंखे न हुजे। ईअं बेशक तूं वॾो अता करण वारो आहीं। ईअं चयो। ख़ुदा अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन खे जेकी बि देव जिन सरकशी कंदा हुआ त उन्हनि खे क़ाबू करण जो इख़्तियार ॾिनो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जो तख़्त सोन जो ऐं रेशम जो हुयो, रेशम जो बणायो। उन उहो तख़्त 3.5 मील डिघो हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जे लाइ सोन जो मंबर तयारु कयो हुयो। इहो उन ते वेहंदो हुयो। उन जे चोतरफ़ 3000 सोन ऐं चांदीअ जूं कुर्सियूं हुयूं। पैगंबराने वक़्तु सोन जे कुर्सियुनि ते, उलमा चांदीअ जे कुर्सियुनि ते वेहंदा हुआ। उन जे पासनि खां सभई इंसान ऐं शयातीन ऐं जिन बीठा हूंदा हुया। पखी संदसि परनि सां सर मथां सायो कंदा हुआ। हज़ारो घर शीशे ऐं काठनि जा मथे बनाया हुआ, जंहिंमें 300 निकाही औरतूं ऐं 700 कनीज़ूं रहंदियूं हुयूं। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम तख़्त हवा खे हुकुम ॾींदो हुयो जो उन मकानात घर खे ज़मीन खां मथे कंदे वरी नरम हवा खे हुकुम ॾींदो हुयो त इहो आहिस्ते आहिस्ते हलंदी हुई। ईअं हुयो। ख़ुदा ज़मीन ऐं आसमान जे विच ते उनखे वही कई त तुंहिंजी बादशाही में हीउ इज़ाफ़ो कयो। केर बि किथे बि ॻाल्हि कंदो उनखे हवा तो ताईं पहुचाईंदी। ईअं हुयो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम ॾिसा तख़्त ते सुवार थींदो हुयो त संदसि अहले खाना, ख़िज़मतगारनि ऐं मुंशिन ऐं संदसि तमामु लश्कर पाण सां गॾु वेंदो हुयो, वठी वेंदो हुयो। उहे माण्हू छितियुनि ते हिक ॿिए जे साम्हूं किनारनि ते हूंदा हुया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जा बोरची खाना लोह जे तनूर सां गॾु हूंदो हुयो। वॾियूं वॾियूं देगियूं जिन में हिक ई वक़्तु गॾु में 20 उठनि जो गोश्त पचाईंदा हुया। जॾसे गाह जे साम्हूं चौपायो माल जे लाइ मैदान हूंदो हुयो जंहिंमें उहे चरंदा हुया। बोरची खाधो रधण पचाइण में मशग़ूल हूंदा हुया। सभई कारीगर पंहिंजे पंहिंजे कमनि में मशग़ूल हूंदा हुया। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जिन जा घोड़ा संदसि साम्हूं ॿधल हूंदा हुया ऐं विसार तख़्त ते हवा ते पियो हलंदो हुयो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन खां पोइ हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बादशाह थियो त हुकुम ॾिनाई त हिकु तख़्त निहायत उम्दा ऐं नादर बणायो जंहिं ते वेही माण्हुनि जा फ़ैसिला करे। ईअं ॾियो त केरु बातिल पसंदि ऐं नाहक़ गवाही ॾियण वारो उन जे क़रीब वेझो वञण खां बि डिॼे ऐं इहो कूड़ न ॻाल्हाए। ईअं हुयो। ऐं ग़लति दावा न करे ऐं कूड़ी गवाही न ॾिए। इहो तख़्त हाथीअ जे ॾंदनि मां बणायो वियो हुयो। याकूत मरजान क़िस्मे क़िस्मे जा जवाहरात सां जड़ियल हुयो
ऐं उनजे चोतरफ़ सोन जा 4 वण लॻाया हुआ, ॿ गॾ सोन जा ठहिराया विया हुआ ऐं उन्हनि जे पासनि खां 2 शींहं सोन जा ठहिराया विया हुआ जिन जे सिरनि ते ज़मरद हुयो ऐं अंगूर जा वण बणाया जीअं तरफ़नि खां चइनी तरफ़नि खां साए अफ़गन हुया ईअं हुयो। जॾहिं हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम उन तख़्त ते विहणु चाहींदो हुयो